इख्तियार छॾिया करंदो थो वञे कंहिंजी गणतन में करंदो थो वञे कंहिंजी गणतन में अॼु मुर्कनि नथा तप मां छा कया अॼु मुर्कनि नथा तप मां छा कया कहिड़ा हाज सफ़र जा हाल थिया कहिड़ा हाज सफ़र जा हाल थिया सजणनि खे ॾिठे बि के साल थिया न की दम थो वञे न की गम थो वञे न की दम थो वञे न की गम थो वञे ॿई खुटनि नथा तप मां छा कया जिब्राईल अलैहिस्सलाम वेझो आयो आहे पांडो फरमाद हिते को राज आ हिते का गाल समझ में अचे पई हे सब चरन था प्या हे सब खुशबाशन हिन खे केड़ी बीमारी लगी हिन खे केड़ो दर्द लगो दर्द मर्ज ये सब दुनिया में आन जन्नत जजाए खैर जी जाया हिते बीमारियों ना हिते दुख तकलीफूं ना हिन बुराक खे छा थियो आज रोए पयो खादो विसरी वियो आ पीतो विसरी वियो आ ए मुजादी दोस्तो हजरत जिब्राईल पासे में वेही फरमान लगो बुराक खबरों बुधा हे सब चरण था हे सब मुर्कन था जन्नत जा मजा मानन था तोखे खादो याद ना है पीतो याद ना है घुमन याद ना है छा गाला छा राजा ये बीमारी है रोज रारो तोखे किथां लगो जिब्राईल अलैहिस्सलाम के बुराक जवाब ॾिनो ए जिब्राईल चई कम सां आयो आ सो कम करे हलियो वन मुझे हिन दर्द जी दवा तो वट ना है मुझे हिन मर्ज जो इलाज तो वट ना है कैनू हाल सुनावा दिलदा कोई महरम राज नहीं मिलदा कैनू हाल सुनावा दिलदा कोई महरम राज नहीं मिलदा जिब्राईल मुखे पंहिंजे हाल ते छॾे ॾे जई कम सां आयो आ कम करे हलियो वन जिब्राईल अलैहिस्सलाम फरमायो बुराक अज मां ब अल्लाह जी हिक रोज वारी गाल में परेशान आया अज मुखे खबरूं बुधाओ तखां बाद वेंदुसि बुराक अर्ज करण लगो जिब्राईल जॾहिं असां खे रब करीम पैदा फरमायो पैदा करण खां बाद रब करीम असां खे पंहिंजो हबीब ॾेखारियो पंहिंजे महबूब जो चेहरो मुबारक ॾेखारियो कहिड़ी तोखे ॻाल्हि ॿुधायां रब जो कसम सूंह सभु तोते खत्म सोना तुझो कसम सूंह सब तोते खत्म मुझा सोना तुझो कसम तो जेड़ो बियो कोने ॾिठम मुखे रब जो कसम सूंह सब तोते खत्म मुझा सोना तुझो कसम हुजूर हाज़िर ये कंध कटोरी कबूल पैसन अज भी तो आया हुजूर हाज़िर ये कंध कटोरी कबूल पैसन अग्या तो सोना सिरो निभाए कब्बल तंबूरा बजा बजाए अग्या तो सोना सिरो निभाए कब्बल तंबूरा बजा बजाए नची कुदी थो माझी बुधाए नची कुदी थो माझी बुधाए सही कलाम कचारी कबूल पैसल सही कलाम कचारी कबूल पैसल तव्हां जा आशिक हजार आहिनि सही असांजी यारी
कबूल पैसल असां जी यारी कबूल पैसल हजरत सैयदना जिब्राइल अलैहिस्सलाम फरमायो ऐ बुराक तो मां खबरूं करम मुझो मसलो हल थियो हाने खबर पया त रब करीम जो तो आशिक दे इशारो आ मुखे अज खबर पया त रब खे पंहिंजे मखलूक में उहा मखलूक पसंद आ जन जे सीनन में इश्क मुस्तफा है सोना बुराक ॿिया बि आहिनि भला मतारा ॿिया बि आहिनि पर अल्लाह ताला जी नज़र तो दे आ जो तुंहिंजे सीने में इश्क मुस्तफा आहे दर्द मुस्तफा आहे बिटाई साहब तॾहिं फरमायो त बेड़ियूं बेड़ाए तन जूं बवीहा बटी सॾींदड़ आ सबको पर लज नथ मिली सिवाए हो तनरी कंदी पुजंदा की न की बेटाई साहब तो फरमाए त हिन दुनिया में बेड़ाए तन जूं बेड़ियूं बवीहा बटीह घणियूं जूं बवीहा 40 72 साईं बाबा फरमा तो 72 बेड़ियूं हिन में ॿियूं बि घुमन पयूं हिन जहान में शाह साहब तो फरमाए उन्हनि जा बेड़िया था बेड़ियन वारा उन्हनि जो सद सागियो आ नमाज सागी आ रोज़ो सागियो आ हज सागियो आ ज़कात सागी आ प्रोग्राम मंशूर सब सागियो आ उन्हनि जो आवाज हिक जहिड़ो आ लिबास बावा वांगे हूंदो पर मुझो नानू साईं तो फरमाए त मुझे दीन मां ये 72 बेड़ियूं ईअं फारिग हुंदियूं जो तीर कमान खां फारिग भले नमाजी भी हुंदा हाजी हुंदा दाढ़ियूं हुंदियूं पटका हुंदा कुरान हुंदा सब गालियूं हुंदियूं पान फरमा हदीस जो तर्जुमो पिया कन त बेड़ियूं बेड़ाए तन जूं बवीहा बटी सदी दड़ आ सबको पर लज नथ मिली सिवाए हो तनरी कंधी पुजंदा की न की हाँ फरमाए तो जे करी कंधी पहुचणो आ त पोजे पखी चवाई पिरन जो त हल हंचन साण आशिकन सां गॾु थी मुंहिंजा प्यारा दोस्तो जे पखी चवाई पिरन जो त हल हंचन साण मोती चुण मेहरान जा तू कढ न कहीं जी कान हेड़ी कर रिहान जा आहे पिरन जे पार जी जेकड़ी तू चाहीं तो मुझो बेड़ो तरे जेकड़ी चाहीं तो बई जहान हलो हलो रे मोमिना बेड़ो त्यार आहे बेड़ो हलाइण वारो मिठो मदनी आहे महबूब जे बेड़े में सवार थी पो रसूलुल्लाह जो बेड़ा तो थी पो हलो हलो रे मोमिना बेड़ो त्यार आहे बेड़े हलाइण वारो मिठो मदनी आहे मतान नशे में वञई वक्त सारो बेड़ो भरी बीठो जो छुटण वारो पोए पातणीअ ते कम यार नाहे हलो हलो ले मोमिन बेड़ो त्यार आहे अॻियां दरिया कुचर चोत नाहे हुंदो मदन राज़ी त परवाब नाहे लखे बुढ़न दातारू लखे बुढ़न दातारू पर तारण वारो आहे हलो हलो ले मोमिन बेड़ो त्यार आहे अल्लाह दता गफारी जवान वाह
प्यारा मुसलमान भाइरो हजरत जिब्राइल अलैहिस्सलाम फरमायो मां अज अल्लाह जो राज समझियोस त रब करीम खे वा मखलूक पसंद हुंदी आ जिन जे सीने में इश्क मुस्तफा कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। रब करीम तो फरमाया मुजा हबीब अटल फैसलो फरमा मुजो ऐलान मानुन खे चई बुधा त जे करी अल्लाह जा थियण चाहियो था जे चाहियो था त बई जहान मोचारा थी वजन पो मुजा महबूब तुझे कदमन में अची वेहन तुझे कदमन में झुकन तोता पंजा बार बचा कुर्बान कर तोता पंजा माल वतन कुर्बान कर पंजा सिर कुर्बान कर पो मुजा महबूब ये गुलाम चवराइन या न चवराइन ये हुब जी दावा कलिया न कन मां रब फरमाइंदा समझोस ये मुजा बानान ये मुजा बानान मुजा मुस्तफा जे के तुझा गुलामन से सब मोहजान और मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो तो मदीने जे साईं जी मोहब्बत का सवा कुछ भी ना या गाल याद रखजो चिट्टी गाला हिन दौर जी जरूरी गाला अल्लाह साईं दा महबूब जने मक्के पाक में आया सिर्फ मिनट मक्के पाक में आया उलमा इकराम बैठान मदीने जा साईं केदा रुख करे नमाज पढ़ंदा बैतुल मक़दस हक केड़े काबे जो हिन जो बैतुल्लाह छो तो हजरत इब्राहिम घुरी वरतो ही काबो मदीने जे साईं जे आबा अजदाद जो हो काबो बनी इसराइलन जे नबियन जो हो मुझा प्यारा मदीने जा साईं आया रुख ओडे पिया कर पंहिंजो मोह मुबारक ओडे करे नमाज पिया पढ़न इन में अज ताईं के राज समझो ना राज चाहो ए मुझा महबूब तव्हां ॼाणी बुझी एड़ा मोह करे नमाज पढ़ो मुखे मक्के वारन जो इम्तिहान वठणो आ त ये काबे जे चक्कर में या तो मुस्तफा जी मोहब्बत जे चक्कर में लाजमी हिनन जो पंहिंजो काबो एतराज कंदा तो जे पुछा नमाज न पढ़ंदा चोमे गोयू कंदा ही छा असां जो हेतरन साल खां हे काबो हाने वरी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी मुख करे बैतुल मक़दस दे पढ़न पिया मुजा हबीब मुखे आज़माए दे मक्के वारन जे ईमान खे आज़माया त ये तोखे वधीक था समझन या काबे खे वधीक था समझन अल्लाह जे महबूब जेतरो वक्त मक्के में गुजारियो मुझा प्यारा दोस्तों ए मदीने पाक आग में तेस ताईं पान बैतुल मक़दस दे मुल्क करे नमाज पढ़ंदा हिक मक्के जे गुलाम इए न चयो त मुझा हबीब असा जा हबीब ही छा इब्राहिम तवा के घुरी वरतो असा जा वडड़ा हिन काबे जा खिदमत गुजार चाबी बरदार थी गुजरन तवा वरी रुख होरे पे मजाला कई चूचरा के जी अजकल चोपड़ियों खणियो हिसाब पिया कन किताब हिसाब पिया कन लेखो पिया कन ही हुआ वजन तौर शुरू आ मुझा प्यारा असाब सगुरन के जरूरत ही काने जो महबूब का पुछन त ही छा जेना मदीने जे साईं जो रुख ओडे हिनन जा रुख कुरान भी आ हदीस भी आ पो रब करीम फरमाए तो मुझा महबूब ने वडो इम्तिहान मदीने वारन जो जेते तो हमेशा रहणो मक्के वारन जो असा इम्तिहान वठी चुकासी हाने हल मदीने मदीने आया मदीने पाक में भी अल्लाह जा महबूब तकरीबन 17 महीना नमाज जका ऐसा बैतुल मक़दस दे रुख करे पढ़ंदा रहा हाने मक्के में चाहो तो मक्के वारन जो काबो बैतुल्लाह शरीफ मदीने वारन जो हमेशा क़िबलो बैतुल मक़दस रहो मदीने वारन जो काबो ओ ही रहो त जने अल्लाह जा महबूब करीम आया ओडे रुख करे नमाज पढ़ सब खुश हुआ तो जेको असा जो काबो क़िबलो आ ओडे मदीने वाले साईं जो रुख 17 महीने का बाद मस्जिद क़िबलतैन जे पारे में मुझे हबीब करीम जे एकड़े गुलाम दावत के अल्लाह जा महबूब आया अगी वाली जोहर वाली नमाज जो टाइम हो पान मुझा प्यारा नमाज जे टाइम ते मस्जिद शरीफ में आया अल्लाह से फरमायो मुझा हबीब हिन जा वाक़े जा बिया असबाबन पर असल जो को मुझो राज आ सो अज तो ज़ाहिर कया ते 17 महीना ता पढ़ो आ ये पढ़जो वरी नमाज जे अंदर इनकलाब आन जो नमाज जे अंदर घुमी बैतुल्लाह जे तरफ रुख करे बरकात नमाज पढ़जो तो मदीने वारन के दिसा त ये क़िबलन जे चक्कर में अनिया तो मुस्तफा जा गुलाम मां इनन जो भी इम्तिहान वठा अल्लाह जे अल्लाहु अकबर बैतुल मक़दस बरकात पढ़ी अतयाद पढ़ी चौथी रकात रे उचा त एकदम फेरो खाई घुमी बैतुल्लाह जे तरफ रुख अल्लाहु अकबर गुलाम फरमाइंदा त ही सफू फरंदियो जे जो मदीने जा से घुमया सजू सफू घुमदियो वयो बरकात ओले पढ़ी सलाम जडे मुझे सोने हबीब वरायो सभनी जा कंध हेठ
कंहिंखे मजाल जो पुछे त ही छा प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह जे महबूब आखिर खुद पुछो त अवां खे इनकलाब नजर न आयो नमाज में बरकात वसा हेदे बरकात हेदा अवां खे कुछ खबर न पई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि क़िबला से असा के सब खबर है मदीने जे से फरमाए वो कुछो कोन था मसलो कोन था पुछो अर्ज कयो बाहू बथी सोना असा के हिन काबे सा छा हुन काबे सा छा असा जे मोहब्बत जो काबो तू मुस्तफा महबूबा जेदा अवा जो रुख तो हेठ हिन काबे दे पर कई वण दे रुख कंदो त असा हाज़िर मदीने जा ताजदार असा रब ते ईमान आंदो आ त तुंजे चवण ते काबे जे चवण ते कोन असा अण ॾिठे मलाइकन ते ईमान आंदो त तुंजो चवण कयो आ असा अण ॾिठे रब करीम जे तमाम ॻाल्हियुनि ते ईमान आंदो त मुस्तफा जो चवण करे असा ईमान आंदो आ त असा के काबन सां वास्तो इन काबन जी अज़मत सुञाणप तो महबूब कराई आ दिलरुबा जेदा तुंजो रुख हूंदो असा जा रुख ओडे हजरत बिलाल के जरे मदीने जे से फतह मक्का वारे दी बैतुल्लाह जी छत ते बिहारो फरमायो अज काबे जी छत ते चढ़ी बांग अर्ज के साईं काबे जी छत ते मदीने से फरमायो असा जो हुक्म आ मथे चढ़ी बीठा हाने परेशान है तो बांग केरे तरफ रुख करे जवा काबे जे मथो ते बीठो है जेना रुख थींदो उन जे मथा ते बीठो है हाने केडा रुख कया मदीने जे से फरमायो बिलाल बांग चो अर्ज को सोना अगे जिते वो बांग ॾियारी आ त मुझो रुख काबे ॾे कुर्बान वञा मुझा जानी अज त तव्हां काबे जी छत ते कुर्ब करे न कारे बिलाल खे बिहारियो आ रुख केड़ा कया मदीने जे साईं हथ मुबारक खणी फरमायो बिलाल मां काबे जो काबो आया रुख मां मुस्तफा आला हजरत इए चई कोन वियो हाजियो आओ शहंशाह का रोजा देखो हाजियो आओ शहंशाह का रोजा देखो अरे काबा तो देख चुके अब काबे का काबा देखो काबा तो देख लिया अब काबे का काबा देखो बिलाल रुख मां मदीने रे साईं दे कर असा जे दुनिया में आया हासी असा जे दादे अब्दुल मुत्तलिब का पुछ त काबे जो रुख केदा काबे जो रुख केदा हो हदीस पाक में अचे थो जने क़यामत जो ॾियारो थींदो अल्लाह जा मलाइक मक्के में लहींदा अल्लाह जे घर काबे खे चवंदा हल अल्लाह तोखे घुरायो आ काबतुल्लाह शरीफ फरमाइंदो मलाइको तरसो मां हिकड़ी दुआ घुरा ऐ काबा हेजू नवाज़िशूं हेजू मेहरबानियूं हेडी तोखे इज्जत खुदा ॾिनी आ अञा खुदा खां छा घुरंदे काबतुल्लाह शरीफ चवंदो तव्हां चुप करियो मां ॼाणा मुंहिंजो रब ॼाणे अल्लाह साईं फरमाइंदो मलाइको ख़ामोश ॾिसां त मुंहिंजो घर मूंखां छा थो घुरे अल्लाह जो घर दुआ घुरंदो मुंहिंजा मौला ज़मानो थियो आ मक्के पाक खां तुंहिंजो हबीब रवानो थियो मुंहिंजा मौला मां मदीनो न ॾिठो आ मुंहिंजा पाक रब इन्हनि मलाइकनि खे चओ त मूंखे पहिरीं तव्हां ॾे न वठी अचनि पहिरीं मुंहिंजे हबीब मुहम्मद रसूलुल्लाह मदीने पाक जी ज़ियारत कया मदीने जी हाज़िरी ॾिया तुंहिंजे हबीब करीम जो रोज़ो ॾिठा मां रोज़ो न ॾिठो आ तुंहिंजे हबीब जो दरबार न ॾिठो आ रसूलुल्लाह जे रोज़े जो रसूलुल्लाह जे रोज़े जो खुदा दरबान मदीने में चवे थी दिल त दिल पर जो खुदा मेहमान मदीने में अखन वेही निसारो जो हुजन नजरों निजारन में मुनारन में वेठो न्यारिया
यारन में वेठो न्यारा मिसल मस्तान मदीने में दरियों दरवाजा दिल पर जा वता चुम दो दीवारों दर वता चुम दो दीवारों दर अचे आसास अखड़न खे अचे आसास अखड़न खे पुलहे अरमान मदीने में चवे थी दिल त दिल पर जो हुजा मेहमान मदीने में सुभान अल्लाह। ऐ खुदा जा मलाइको अज मुखे मदीनो याद आयो आ रसूलुल्लाह जो रोज़ो याद आयो आ मुखे अग में मदीने जे साईं दे वठी हलो मदीने पाक जी हाज़री करायो ओ कल शाम अची कहीं गाल करे मुंजा सूर सुतल जगाए विधा हर मैन शरीफ जी गाल करे मुझा ताज़ा फट उथलाए विधा मुझा ताज़ा फट उथलाए विधा सुदकार भरे प्यो गाल करे वॾो यार मज़ो मदीने में सुदकार भरे प्यो गाल करे वॾो यार मज़ो मदीने में पुजियहू रोए कीअं मां बरों ईअं अखड़नि लुकवाए विधा ईअं अखड़नि लुकवाए विधा बैतुल्लाह शरीफ जो इज़हार यो हुंदो अग में रसूलुल्लाह जे रोज़े जी हाज़री मदीने जे साईं जे शहर जी हाज़री मुझा प्यारा दोस्तो मु अर्ज पे कयो किस्सो मुख्तसर मु तवा के एड़ो इशारो दिनो आ जो इंशाअल्लाह तवा यकीनन समझी विया हुंदो त नमाज रोज़ो हज ज़कात ये सब गालियों पैंजी जा दुरुस्तन पर रसूलुल्लाह जो अदब मदीने वारे साईं जी मोहब्बत एहतराम जे कदी दिल में ना है मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो ये नमाजूं कम जू ना ज़कातूं हज रोज़ा कम जा ना अल्लाह साईं आदम अलैहिस्सलाम जे मुझा प्यारा मामले में शैतान जो मिसाल दे चुको आ त मुझा प्यारा हुन 6 करोड़ साल किन क्यों चलक किन 6 करोड़ साल उन अल्लाह जी पेरिया इबादत कई सिर्फ आदम अलैहिस्सलाम के ताज़ीम जो सजदो न कयाई रब करीम सजी इबादत वेढ़े पुठन ते रखी फरमायूं लानती दरबार मां निकर तुझी नमाज़ुल खे मां छा कया तुझे रोज़े ज़कात खे मां छा कया अरे तुझे दिल में मुझे नबी जो एहतराम ना है तो तुझे सजदन खे छा कया अल्लाह से यो मिसाल दई होशियार कयो त जने आदम जे मामले में 6 करोड़ साल जी इबादत थक न झलियो त रसूल आदम जे मामले में अवां जी 5 वक्त नमाज थक छा झलींदी याद रखजो होश करे हल बेटा साहब होश करे हल हंजड़ा यार बध जम बेल बखन से होश करे हल हंजड़ा यार बध जम बेल बखन से शाह साहब फरमाए जाग नुमानी ओ सुतियन सूर पिराया जाग नुमानी सुतियन सूर पिराया सुतियन सूर पिराया अल्लाह तनु सजन बनाया जाग नुमानी सुतियन सूर पिराया जाग मुसलमान जाग अल्लाह जे रसूल से मोहब्बत रख उन्हन जो जिक्र कर अल्लाह जे हबीब जो प्यार मोहब्बत पंजे दिल में दाखिल रख इंशाअल्लाह बिनी जहान में तुझो बेड़ो पार थी वेंदो जिब्राइल अलैहिस्सलाम फैसलो दिनो त मुखे खबर पई त रब करीम के उहा मखलूक पसंद आ जन जे सीने में इश्क मुस्तफा किस्सो मुख्तसर
हजरत जिब्रील अलैहिस्सलाम बुराक अकबर तो अल्लामा शेख अब्दुल हक रहमतुल्लाह अलैह फरमायो त सेंकंडन में बुराक बिन खां भी तकड़ो थी खुश थियो दर्द जी दवा थी बीमारी जो इलाज जो मुझा प्यारा 70,000 मलाइक जिब्रील 70,000 मलाइक मीकाइल 70 इसराफील 70,000 इजराइल वठी वादी मक्का में पहुंचा जिते मुझा प्यारा आलम अरवा खां सारा वली उते हाजिर हा जिब्रील अलैहिस्सलाम बुराक मलाइक भ्यारे मुझे महबूब करीम जे उन मकान मुबारक जी छत मजू सूरा करे हेठ लही काफूरी चप रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कदमन जे तरिन खे लगाया जेके पान चुम्मी बोसो चवंदा हो चुम्मी दिनाऊ दिमागे नबुवत ते थदकार आई मुझा प्यारा दोस्तों रिसालत महब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जागी प्या सुजाग जी प्या निहारे जिब्रील ही जा अग में आयो आ करे तो मुझे कदमन जे तरिन खे चुम्मियूं ॾिनियूं अज चुम्मियूं थोड़ी अर्ज कन लगो तेरी मेराज के तू लोह कलम तक पहुंचा और मेरी मेराज के मैं तेरे कदम तक पहुंचा ए जिब्रील मुझे कदमन खे तो चुम्मियूं ॾिनियूं मूंखे ॾिठई सच ॻाल्हि आहे मूं जहिड़ो बि तोखे नज़र आयो मेराज में जिब्रील से कहने लगे शाहे उमम तूने तो देखे हैं जहां बतलाओ तो सही कैसे हैं हम रूहुल अमी बोले के ऐ महजबी तेरी कसम आफाक कहाँ करती दम मोहरे बुतावर जीदम बिस्यार खूबा दीदम लेकिन तो चीजें दीगरी मुझा महबूब मशरक मगरब जो दीदार के मलाक हूर गुलमान सब ॾिठम तो जलो महबूब मुखे किथे नजर ना आयो तो जलो हसीन मुखे किथे नजर ना आयो हे जन्नती जन्नती पटको जन्नती लिबास जन्नती नालेनु हे मुस्क जन्नत जो खणी आयो रब जो पैगाम खणी आयो सोना तैयार थियो अज रब करीम तहां जी दावत कया ला मकान ते घुरायो मुझे हबीब गौसल फरमायो मुझा अजीज दोस्तों लिबास ज़ैबतन फरमायो जन्नत जो पटको मथे मुबारक रखियाऊं नालैनु जन्नत जो पाता हूं अगे ही हुस्न जा फेकर हा 72,000 पर्दन में बंद हा हिय जो लिबास पाता हूं जन्नती पटको जन्नती मुझा प्यारा बाहर जो निकता रब करीम फरमायो राणा अज हिकड़ो पर्दो हटा हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जरे मिस्र जो बादशाह जो पान एतरा हसीना मिस्र में आया तो 70,000 मानू दिसंदे बेहोश थी होश खसजिया ए पोछा पर्दो कला तख्त ते वेठा हुंदा मानू सही पे गालेंदा बाहर निकरन त ही दुकार जा साल आया मानू सब हजरत यूसुफ सही अन्न दे सी अटो दे फलानी शे फलानी हजरत मूसा अलैहि हजरत यूसुफ अलैहि सलाम अर्ज कयो मौला दुकार अची विया सब कुछ मुखा ता घुरन हाने मां छा खाया अल्लाह से फरमाया मुझा महबूब मुझा यूसुफ नबी तो पंजे हुस्न ते कपड़ो पाए तो हले कपड़ो जे कोन तो खां अटो घुरे अन्न घुरे सजो पर्दो न हटाए जा सजो पर्दो न सिर्फ घूंघट ही कजा खाली ही कजा जेको तोखे इन सूरत में ॾिसंदो 3 महीना तो उनके खंड अटो मिसरी सब विसरी 3 महीना तुझे हुस्न में गुम होंदो 3 महीना मुझा प्यारा है यूसुफ अलैहिस्सलाम जो हुस्न तो मुझे दिलवर मदीने वाले साईं जो हुस्न कमाल छा हिते माण्हुनि खे मानियूं विसरी वयूं हुते माण्हुनि खे सिर विसरी विया खुदा जो कसम ही हथ कपजी वेंदा हुआ मुजाहिदन जा गर्दनूं कपजी वेंदियूं हुयूं सुरंदा ईंदा त रसूलुल्लाह जे कदमनि में साहब जिंदगी हकीकत में बस उसी ने पाई है मुस्तफा के कदमों में जने मौत आई है हजरत माज जंग पे विढ़े
तलवार लगी हिता तलवार लगी गोश्त से वो कट जियो हड्डी भी कट जी वई हेठ वारो गोश्त उन में मुंजा प्यारा बाह लड़के पई मदीने जा साईं सामू वेठा हा हिय जो माज़ दे निहारियो खुदा जो कसम हजरत माज़ जे मथा ओ उज़न जो नशो चढ़ो इन हथ के पैर हेठा देई मुंजा प्यारा सट देई ये बाह छिनी हिन पासे क्यों तो मता या रंडक पई करे रसूलुल्लाह नाराज का थियन बाह हेठ उछलाए पान तलवार हलान पिया मदीने जे साईं इशारो कयो फरमायो माज़ या बाह खणी बाह खणी आ साईं उठी पिया थपकन त वाह वाह माजी बहादुरी वाह वाह बहादुरी अज तरफ कंडो थो लगे त मुंजा प्यारा डकी था वञो थोड़ी का शय दुखोए थी त डकी था वञो हिनन जवानन जा पैर कटिया पे हथ उजवा कपिया पे मजाला कदा लड़कू कही तेरा दर्द मेरा दरमा तेरा गम मेरी खुशी है तेरा दर्द मेरा दरमा तेरा गम मेरी खुशी है मुझे दर्द देने वाले तेरी बंदा परवरी है मुझे दर्द देने वाले तेरी बंदा परवरी है प्यारा मुसलमान भाईरो हजरत नबी आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम फरमायो मुझा प्यारा महबूब 72,000 पर्दा तुझे हुस्न थे आज हिकड़ो घूंघट हटा ओ याकूब जे प्यारे यूसुफ जी खरीदार ज़ुलैखा हुई हिकड़ी यूसुफ जो में का गाल कम यूसुफ जो घुंड खोलन एक पासे मुझे मदनिया जो मुरकन एक पासे है यूसुफ जो घुंड खोलन एक पासे मुझे मदनिया जो मुरकन एक पासे अल्लाह जे हबीब रुखे अनवर का हिकड़ो पर्दो हटायो 71,000 पर्दन में अञा भी बंदा पर आला हजरत उन हदीस जो तर्जुमो थो करे मदीने जे साईं जो पर्दो हटायो त हजार मलाइकन जे हथन में नूरी दिया 27 रात ही चंड जी साई नहीं सिज न हो मुझा प्यारा चंडो की कान ही औंधाई अंधोकार ही जने पर्दो हटायो वा नूर जू लाइटू निकजो जो उए दिया विसामी जा मुल्क सजो रोशन थियो हजरत उस्मान तो फरमाए मुझी उन रात अख खुली मु समझो त दी थियो मां बांध कर जी कोशिश तो क्या त गैबी आवाज आयो उस्मान सुमी को अल्लाह जे हबीब जे हुस्न सा हिकड़ो पर्दो लाथ प्यारा मुसलमान भाइयों आला हजरत फरमाए तो बुझ गई जिसके आगे सभी मशअले बुझ गई जिसके आगे सभी मशअले शम्मा वो लेके आया हमारा नबी शम्मा वो लेके आया हमारा नबी मक्का में हज़ार मलाइका उनसे गॾु अल्लाह जा वली बीठा रूहानियत में जेके वली आ सब आया सब आया मुझे रब करीम मुझे मुस्तफा जो इस्तकबाल करो रसूलुल्लाह जो सफर महराज ॾिसो ख्वाजा से गुलाम फरीद कोट मिठन वारा राज जी गाल तो ॿुधाए अज भी रसूलुल्लाह जो ऐवान विलायत लगंदो आ वलियन जो ऐवान लगंदो आ ख्वाजा गुलाम फरीद डॉक्टर इकबाल लाहौर वारो बई गॾिजी मदीने जे साईं जे कचेरी में कुंडाइता थी वेंदा अज भी जॾहिं ख्वाजा गुलाम फरीद ईंदो आ मदीने जा साईं मुर्की फरमाइंदन सुल्तानुल आशिकीन अची साईं जो दरबार आ वाहिद जे दरवाजे ते लिखियल आ त खलकत को जंहिंजी गोल है वो हर वेले फरीद दे कोल हर वेले में को तांग सजन दी मैं रो रो कांग उडारा फाला पावा ते कासुद भेजा मेरा थी गया हाल बीमारा मुझको लू रंग सावा पीला मेरे अंदर दर 2000 गुलाम
फरीदा मैं इवें रोवा जिमें बिछड़ी कूंज कतारा। दीवाने फरीद किताब जो नालो उन दीवाने फरीद के तमा खरीद कयो। उन रिसाले जे मथा साईं जो फोटो आ, ख्वाजा गुलाम फरीद जो फोटो मुबारक लगल आ। साजे पासे ते गल ते मिट्टी जो निशान है, मिट्टी जो ज़ाहिर है। तव्हां करे ॾिसजो त तव्हांखे ॾिसण में तो गौर सां ॾिसजो। मिट्टी जो निशान आहे। आशिकन पुछो, मुरीदन पुछो, खलीफन पुछो, क़िबला साईं या मिट्टी लहे कान थी, साबुन भी था हालूं, तड़ भी गुस्ल कयो था, हे मिट्टी नथी लहे, विज़ू 5 वक्त कयो था, मिट्टी नथी लहे। त साईं अग में लिकायो। पोइ जॾहिं इसरार घणो फ़कीरन कयो त पाण बैत में हुननि खे इशारो कयो। बैत में पान फरमायो अकेले नहीं फरीद को रूहुल अमी को भी, अकेले नहीं फरीद को रूहुल अमी को भी है लगी उनके कदमों की खाक मुंह पर। फकीरन चोसी असा के समझ में गाल कान थी अचे, असा के यो रात खोले बुदा। पान फरमायूं मेराज वारी रात मदीने जा ताजदार सफर मेराज ते वनी रहा हा। रब असा बलियन के घुरायो हो, असा सब मदीने जे साईं जे इस्तकबाल जे ला वादी मक्का में हाजिर हासी। अल्लाह जे महबूब करीम जी नजर जरे मां फरीद ते पई। फरमायूं फरीद हेडे आ, मां वेजो आयस यार केड़ी गाल कया कुर्ब केदा थी वया ही ख्वाब हो न ख्याल हो कि सदे भर में प्यारो तोनी फकीरी हाल हो कि सदे भर में प्यारो तोनी फकीरी हाल हो। मदीने जे साईं सां गॾु हेॾा जिब्राइल अलैहिस्सलाम बि बीठो। पोइ जॾहिं अल्लाह जा महबूब बुराक ते सवार थिया, बुराक परवार कई, परन जो प्रेशर जो छो मिट्टी उड़ान कुछ मूंखे लगी कुछ जिब्राइल खे लगी। या उन रात जी मिट्टी आ हिते न लहंदी, उन रात जी निशानी आ। मिठाई साहब खां पुछो त फरीद हीअं थो चे कि भला तहां बुते हा। पान फरमायूं जियां मूं ॾिठो आ अजू कोन ॾिठो आ, जियां मूं ॾिठो आ अजू कोन ॾिठो आ। माखी मिसरी खंड कनो हला सजन मिठल मुंहिंजो मिठो आ अजू कोन ॾिठो आ। साकाती कुर्बवारी अला, साकाती कुर्बवारी अला जैसा जानब मूंखे कुठो आ अजू कोन ॾिठो आ। भेलर कोन ॾिठो आ अदियूं शाह लतीफ़ जे अला भिट जो घोट लतीफ़ जे मियां लालूं लाल लतीफ़ जे अला सजन मुंहिंजो सुठो आ अजू कोन अजू कोन ॾिठो। बिस्मिल्लाह। हज़रत सुल्तान बाबू का पूछो से आन फरमायो चलो चलो चढ़ चलो तू कर रुशनाई तारे तेरे जिक्र करे दे
तेरे जिहा कई चन चढ़ते, तेरे जिहा कई चन चढ़ते, साडे सजना बाज अंधेरा मुसलमान भाइरो सब वली वादी मक्का में सब मलाक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जई वक्त में बुराक से था हजरत क़िबला साईं हैदरी साईं जन जो को इरशाद फरमायो मदीने जा साईं जने बुराक के वेझा आया अखिन मां नीर वही विया रब करीम फरमा राणा अज रण वारी रात ना है अज खुशी वारी रात आ मुजा दिल रुबा यहाँ ज़मीं पर वहाँ फलक पर रची है शादी मची है धूमें वहाँ फलक पर यहाँ ज़मीं पर रची है शादी मची है धूमें उधर से अनवार हंसते आते इधर से नफहात उठ रहे थे आज खुशी वाली रात आ आलमन जो तर्जुमो त पाक हुआ ज़ात सिफत पाक जी इन जे करे आंदी वई ई सफर मेराज समझण दुचो हो मानू न मञन हा रब फरमायो आके मञणो पवंदो ये हेलो सारो आसमान बगैर मु थंब थूनी जे प्यारियो आ मञो था त मञणो पवंदो त हेडो सारो मेराज उन पाक रब करायो आ जेको हेडो सारो आसमान बगैर सुतून जे प्यारियो बीठो आ आलमन जो तर्जुमो सूफियन जो तर्जुमो ही आ त जरे मदीने जा सिंह बुराक के वेझा आया त अम्मा आमना याद आ बाबो साईं अब्दुल्ला याद आ अजो दोस्त याद आया मदीने जे साईं अर्ज कयो मुंहिंजा मौला मूंखे अम्मा बाबो यतीम छॾे मां अम्मा जे बतन पाक में त बाबो हलियो हुयो अम्मा जे बतन पाक खां ॿाहिर अम्मा मोकिलाए वई अकेले सिर मुंहिंजा मालिक तुंहिंजे आसरे मां चाचे जे घर में परवश पाती ऐं मुंहिंजा मालिक हिन तुर्रे यतीम खे अॼु तूं किथां खां किथे पहुचायो आहे अज हेडी सारी खल्क मुखे दिसन ला आई हे वला वली हे पीर फकीर मौला है मलाइक हे मुझे ला जन्नती सवारी जन्नत जी जन बैतुल मक़दस में 1,24,000 नबी इंतजार मथे मलाइक सिफू बजो बिठा ला मकान ताई मुजो इंतजार आ एक मेहमान जे ला मु केडो खणी घरड़ो सजायो आ अज ओ मिसाल आ ए मुजा मालिक बिठा अज अम्मा हुजे हा अज बाबो हुजे हा अज ही सूरत दिसन हा हे मुजो मकाम इन्ना आतैना कल कौसर फसल्ले लिरब्बिक वनहर इन शानिअक हुवल अबतर मुजा बाबू हे सब नेमतूं तुंहिंजे लाइ सूफियन जो तर्जुमो त हे सब नेमतूं असा तोखे उहा नेमत ई काने जेका तोखे असा ॾिनी जे नेमत जो तोखे असा मालिक न बनायो हुजे मुजा हबीब सड़न वारा पिया सड़न दुश्मन सड़ी वियो आ त हेतरी नवाज़िश रसूलुल्लाह ते छो थी आ रब करीम हेतरो छो नवाज़ो आ दुश्मन बर्दाश्त न तो करे सके मुखालिफ जली वियो आ इनखे सड़न दे फसल्ले लिरब्बिक वनहर तू शुक्राने तौर पर मुझी याद कर मैं तोखे याद कया इनन के छदे रे मुजा हबीब ये सड़ी सड़ी ख्वार खत्म थी वेंदा मिट गए मिट जाएंगे मिटते हैं आदा तेरे पर न मिटा है न मिटेगा कभी चर्चा मुजा हबीब जी मुजा मौला अज अम्मा जी जल हुजे हा तहां जी छा थे हा साईं ॾाढो सुभान अल्लाह चवे पंहिंजे बचड़े खे हेॾे मक़ाम ते ॾिसी मुझे बाबो दिसे हा ॾाढो खुश थे हा ॾाढो सुभान अल्लाह चवे हा मुझे पाक रब फरमायो मुजा महबूब अज दावत मुंहिंजी आ मेहमान मुझो आ सवारी मुंह मोकलिया जंग मुंह मोकलिया मुझो महबूबा सैर मुंह करायो आ अज बिस्मिल्लाह करे बुराक ते विहण तुझो कम आ अज को सुभान अल्लाह चवे या न चवे मां रब तो चवां सुभान अल्लाजी सुभान अल्लाह
प्यारा मुसलमान भाईरो अल्लाह जा महबूब बुराक ते सवार था, बुराक ते सवार थी मस्जिद अक्सा पहता जिते 1,24,000 नबी इंतजार में हा। सबनी सला सगोरी जो नजरानो पेश करे मुझे हबीब करीम जो इस्तकबाल कयो। सबनी हथड़ा बधी अर्ज कयो साईं अज मुसल्ले ते बियो असा तहां जे पुछा मुक्तदी थियूं त रब सां कयल वायदो पूरो थे। व इज अखज़ल्लाहु मीसाकन नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा मअकुम लतुमिनुन बिही व लतंसुरुन्ना। ए मुजा रसूलो अज मुसा वायदो करियो अमा नबी थी वञो पया, किताब खणी वञो पया, नबूवतूं रिसालतूं खणी वञो पया, पर जॾहिं मुंहिंजो हबीब ईंदो मुझे मुस्तफा ते ईमान भी आणजो, मुझे हबीब जी मदद भी फरमाइजो। ऐ मदीने जा मीर अज मुसल्ले ते भियो असां कयल वाइदो रब सां पूरो कयूं त मौला अज तुंहिंजे हबीब खे असां पंहिंजो इमाम तस्लीम कयो आहे, असां पंहिंजो सरदार तस्लीम कयो आहे। दुआ कयो रब करीम असां तव्हां खे अल्लाह अल्लाह के रसूल जो ज़िक्र असां खे मोहब्बत रब करीम नसीब फरमाए। अल्लाह तबारक व तआला अॼु की हाज़िरी क़बूल फरमाए। इन महराज जी रात जा ब तोहफा वॾान, हिकिड़ो ज़कात जो, ॿियो निमाज़ जो, 5 वक्त निमाज़ जो तोहफ़ो असां खे इन ई रात रब मोकिलियो, ज़कात बि इन ई रात असां ते रब करीम फर्ज़ फरमाई आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो इन तोहफ़े जो क़दुरु कयो। ॿियूं इबादतूं असां खां वयूं, इशराक विया, अवाबीन जा नफ़ल विया, तहज्जुदूं वयूं, कम से कम 5 वक्त निमाज़ जी पाबंदी कयो, 5 वक्त निमाज़ पढ़ो। मुंहिंजा प्यारा अस्सलातु मेराजुल मोमिनीन मदीने जे साईं अर्ज़ कयो मौला मुंहिंजो मेराज ही आहे, मुंहिंजी उम्मत जो मेराज छाहे? रब फरमायो हे 5 वक्त निमाज़ तुंहिंजी उम्मत जो मेराज आहे। अल्लाह सी शाल असां तव्हां खे पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब असां जी हाज़िरी क़बूल फरमाए। जन भी ही जलसो करायो आहे, जन हिन जलसे खे सींगारियो आहे, अल्लाह साईं सभिनी जा बेड़ा पार फरमाए। बिलख़ुसूस हीअ बरकत असां जे प्यारे मुसलमान बुज़ुर्ग भाउ मरहूम साईं मिहार ख़ान माछी रहमतुल्लाह अलैह जी नज़र करम आहे, उन जी मोहब्बत जो ही असर आहे जो मुंहिंजा प्यारा दोस्तो ये महफ़िलूं थियनि थियूं पियूं। इश्क जी बत्ती हिते ॿरे पई, ख़ुदा उन खे जन्नत में जायूं अता फरमाए, मुंहिंजे बच्चन खे आबाद फरमाए। हे जेको अवां जो इलाक़ो आहे हेॾा मुंहिंजा प्यारा बिजली पावर हाउस आहे, उन जा जेके अफ़सरान मज़दूर ख़ुदा पाक सभिनी खे आबाद शाद रखे, सभिनी खे ख़ुदा तरक्की अता फरमाए। अल्लाह से इन सरज़मीन खे पंहिंजी बरकतुनि रहमतुनि सां आबाद फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह। तमाम दोस्त हिकिड़ो ऐलान समात फरमाईंदा। 18 जून मियाँ गुलाम हुसैन पयार साहब जे घर जे साम्हूं अॻियां पेट्रोल जे बराबर में अज़ीम आलिशान प्रोग्राम आहे मेराज नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो, जंहिंमें ख़ुसूसी खिताब हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद अकरम सईदी ऐं साहिबज़ादा अब्दुल खैर ज़ुबैर अहमद साहब ख़िताब फरमाईंदा। ऐं तमाम दोस्तनि खे दावत आहे घणे खां घणा शिरकत फरमाईंदा। या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलवातुल्लाह अलैका सलवातुल्लाह अलैका वाह वाह शान तुझो वाह वाह मान तुझो शैरुल्लाह मकान